एक्सरसाइज 2.1 मैथमेटिक्स 6 क्लास जी मश्क है। पर क्वेश्चन आहे रिप्रेजेंट होल नंबर्स ऑन अ लाइन। एक लाइन ते होल नंबर के इज़हार कयो। उन जो पर क्वेश्चन आहे होल नंबर ग्रेटर दैन 8, यानी कि 8 खां वॾा जेके आहिनि होल नंबर उहे असांखे इज़हार करणा आहिनि हिकु लाइन ते। ठीकु आहे। हीअ जेकी निशानी आहे उहा छा आहे, वॾो आहे जी आहे। हाणे उनजे लाइ छा कंदासीं, असां हिकु लाइन ठाहींदासीं। छाकाणि त असांखे लाइन ते जेके आहिनि होल नंबर इज़हार करणा आहिनि, उनजे करे असांखे हिकु लाइन ठाहिणी पवंदी। ठीकु। हाणे लाइन ठाहिण खां पोइ असां छा कंदासीं, इहे जेके होल नंबर इज़हार करणा आहिनि उनजे करे असां बराबरि वक़फ़नि खां छा कंदासीं, मार्किंग कंदासीं। ठीकु आहे। हीअ जेके असां हाणे कयूं पिया, जेके लाइनूं लॻायूं पिया, ठीकु आहे, उहे बराबरि हुजनि। ठीकु आहे। होल नंबर तव्हांखे ख़बर आहे त 0 खां जेको हुन शुरू थींदा आहिनि होल नंबर ऐं नेचुरल नंबर जे में हूंदो आहे, उन में 0 न हूंदो आहे, पर जेके होल नंबर हूंदा आहिनि उहे 0 खां शुरू थींदा आहिनि। ठीकु आहे। 0 खां वठी अॻिते लामहदूद आहिनि। हाणे 0 खां वठी असां जेकी मार्किंग कईसीं उहे हाणे नंबर इनखे शो कंदासीं, लॻाईंदासीं नंबर। ठीकु आहे। हाणे 0 खां वठी असां नंबर लॻायूं पिया। ठीकु आहे। हाणे अॻिते थी वियो डैश 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 डैश। हाणे डैश डैश जो मक़सदु आहे त माना इहे लामहदूद आहिनि। ठीकु आहे। हाणे ठीकु आहे। हाणे हिते चए थो होल नंबर ग्रेटर दैन 8, यानी कि 8 खां जेके आहिनि वॾा। ठीकु आहे। 8 खां मथे। हाणे हीअ जेकी निशानी छा आहे, वॾो आहे जी या ग्रेटर दैन। ठीकु आहे। हाणे 8 खां जेके मथे आहिनि असांखे होल नंबर्स उहे इज़हार करणा आहिनि। हाणे 8 खां मथे कहिड़ा आहिनि, 9, 10, 11, 12। ठीकु आहे। इहे हाणे हलंदा। पर हाणे सुवाल जे हिसाब सां असांखे इन ते मार्किंग करणी आहे। ठीकु आहे। जीअं ख़बर पए असांखे त असांखे जेको आहे जेको आहे लाइन ते असां छा ज़ाहिर कयो आहे, छा ॿुधायो, उनजे करे असां हुन ते निशान लॻाईंदासीं 9 खां वठी अॻिते। ठीकु आहे। जीअं त हीअ लामहदूद आहिनि, तंहिं करे हाणे हिते डैश 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 माना इहे जेके टिपका आहिनि उहे असां लामहदूद तरीक़े सां माना ॾेई छॾिया। ठीकु आहे। फ़िलहालु असां हिते जेको आहे 19 ताईं असां ॾिना, 9 खां वठी अॻिते। ऐं अॻिते माना हिकु अंडरस्टूड ॻाल्हि आहे त माना इहा शइ माना अॻिते हलंदी रहंदी कंटिन्यूअसली। ठीकु आहे। हाणे टिपका ॾेई असां माना इहा शइ इज़हार कया त हीअ जेके असां होल नंबर इज़हार कया आहिनि 8 खां जेके आहिनि मथे इज़हार कया आहिनि।